मलिक साहब जी पहिरें ॾींहं खां वठी जेका असां नियत सम्झी पीपल्स खान नए मोड़ाई मंज़ूर करे आयो हुतां किथां इस्लामाबाद मां मलिक हुया उहो रस्तो हुतां रद्द कयो त थाणे अहमद खान मां अचे असीं तैनी सम्झी वियासीं पूरे कोस्तान जी चङ मुर्सी जंहिंमें पालारी हुजनि या केर बि हुजे ॿियूं बि क़ौमूं आहिनि चङ मुर्सी सॼी ख़तमु करे ठंगा टारियूं करे छॾियूं पर इहो सम्झो असां हुन जूं हरकतूं सम्झूं था असांजे राज खे हिन टोड़णु शुरू कयईं तेॾी महिल असां बि बिस्मिल्लाह करे पोइ हीउ जेको ऐलान अला ईअं ई न बिल्कुलु हा हाणे हिते पोइ खणी मारे हुन उछले छॾियाऊंसि पाणीअ में नरेड़े जो तड़ मुंहिंजो ऑपरेशन थियो तंहिंखे 10 ॾींहं थिया बल्कि मूं ते केस थो दाख़िल कराए अला खोसो तव्हां कारो कयो छा छाला मारियो पुछे को मलिक खां शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं माण्हू न करे बराबरि इहा ॻाल्हि आहे या कान्हे अव्हांखे शहरनि जेके होॾे विया आहिनि इन ॻाल्हि जो ॾुख ई कोन थियो पाण हिकिड़ो नंग हुजूं विराम शहरूं भाउर आहिनि कुझु ख़्यालु करियो त इहे ख़बरूं चारूं आहिनि हाणे असीं मोकिलाईंदासीं हाल वारा थिया खैर कोई फाचा हुई पोइ वरी नाराज जो महिरबानी असां खणी यादि पे कयूं पोइ वरी गॾिजी लिखंदासीं चाचे पंहिंजी महिरबानी की गांव हलां थो दरिए खे पहुचायो मिलियायो हाणे पंहिंजो बाबा सभई ख़ुशि आहियो हाणे मिड़े ख़्यालु करे जाओ हथ बंदि करो